तू मामा यामीन का तलाक वठ, छो त इन खां सवाइ ॿियो कोई ऑप्शन नाहे। मूंखां ईअं मुंहुं मोड़े वेहां लॻे थो तूं अञा ताईं मूंखां नाराज़ आहे। लॻे थो मुंहिंजूं ॻाल्हियूं तोखे तमामु घणी ख़राबु लॻियूं आहिनि, लेकिन जेको मूंखे सदमो पहुतो आहे उनजो तूं अंदाज़ो नथी लॻाए सघीं। मां तव्हांखे वधीक सदमो नथी ॾियणु चाहियां। केतिरी क़ीमत वठंदो तव्हां मूंखे आज़ाद करण जी? छा मतिलबु? तव्हांखे मुंहिंजी जायदाद थी खपे न, ऐं मूंखे तव्हां खां आज़ादी। तोखे तलाक घुर्जे? बिल्कुलु सही सम्झो था। त मुंहिंजो शक सही निकितो। हिकु टके जे नौकर ख़ातिर तूं मूंखां तलाक थी वठी, पर मूंखे पक आहे त तलाक वठण खां पोइ तूं पंहिंजी मोह पंहिंजे पीउ मां खणी कोन वेंदी आहे। मां काॾे बि वञा उन सां तव्हांजो कोई बि वास्तो कोन्हे, सम्झो? वास्तो आहे। मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं मुंहिंजी इज़त जो जनाज़ो निकिरे और तूं चईं थी त मुंहिंजो हिन सां को वास्तो कोन्हे, लेकिन जेको तूं चाहीं थी न उहो हरगिज़ न थींदो, हरगिज़ न थींदो। जेकॾहिं तव्हां हामी भरियो त मां इहो कम बि करे छॾींदसि। सूफिया खे रस्ते तां हटाइण मुंहिंजो कमु आहे। तोखे गोली त हणी सघां थो पर तलाक न, सम्झे? यामीन खान मूंखे तलाक खपे, आज़ादी खपे मूंखे तोखां। मूंखे ठाहे रहणो तुमसे गॾु, मूंखे ठाहे रहणो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।